हिकिड़ो त मां तो तकड़ थो कई ये ना ठाहे शिकार कबो ठाहे अचो खेरा खेरा हिकिड़ो छुरो गोश्त चीरे निकिरी वियो आहे सुना साईं उठ तो असांजी मज़े सां मेहमानी कोन कई हाणे असां तुंहिंजी मेहमानी कंदासीं वॾी ग़लती कई थई राणा वॾी गुस्ताखी कई थई तोखे न छॾींदुसि राणा तोखे न छॾींदुसि शाबस्ती वडीरी साहबा मो बच्चो आया टिन खां तू पुछण भी कोन आया छो छोरन भुट्टा दिना थी या छोकरन कुटियो थई अगे ये होयसे हाने सजे घर ते मुजो रोपा भले हाने इन फूसड़िया जबे पुटन जे मथा रोप थी विया अरे मेरा कुछ शर्म कर शर्म अरे गाल कदे शर्म को थो थी तू त अखिन सा डिठो न धी आइन नो हम मुखे मेंदियूं पियो लाइन ऐं सहरा पियो गाइन तू रुगो राजी थी बराबर सापा जे सिर मथो सद को वनी मुआ तोखे जा खुटी दी खणे छा तू मुझे ठाठो अची हां जेकर मां पांजी दे दी सा न एड़ो पुछड़ो कदी सा जो पुट भी कोन सुणाणी दई चरी छाचो शर्म कया शादी जो तो चवाए ऐश कंदी ऐश नूर मिठे जो कसम सेपू ऐ मूंबल खट को पेर हेठ लाण कोन ॾींदई पछाड़ी जो सुख वट सुख अरे छाजा मुखे सुख मिलंदा हां तहां का तंग अची करे शहर लेवियो चौथो मां शहर के शहर वञण जा सालू ऐं शरीफ के एड़ा पादर हम जो अची शहर को माफी वतो पेरे पई मेहराब मुझे मतलब ना ना मेहराब तू अम्मा साहब कचहरी तो करी अरे कचहरी किथे मिंथू तो कयास मेहरबानी कर असा सुख टुकुर खाऊं अरे गाल बतो तहां भी चोसे तो मुसा शादी करे अना मेरा बा वो देवठ जी मिट्टी कने देवठ जी मिट्टी हां हां मुमल जो संग तू मुखे दे अम्मा तो क्या आई अरे उत्तर थींदे उत्तर पत्ता समकी ते सरो बदरा उत्तर लगनी उत्तर क्यों न दो अम्मा मुमल का फसन में बीनिया बीनी अदा मनु नाने मेरा के सोचन जो मक्तो दूं था तो बद वो तो गाल कोन बुधाई नाने मेरा के अरे यार मुखा तो गाल विसरी वे नाना मेरा बा शरीफ के गोली लगी थई भज वंज घर शरीफ के गोली लगी हां फरी अलाए के सांभड़ियो जाई बिठ हां मां अकेले ही तू तो गलाया छा हल सालू थडे दे पलान करे था अचूं ना अदा ना वो खट ते पयो आए वरी तहां जड़ो कणे वञो था तहां के कुछ थे ता कुछ कोन थींदो ताके वाट करवे अच्छा सालू काने जाओ जो छोरा छोरा बच्चा तो थियो न तुझे सामो जेरो त पियो हा बच्चा छा जो तो पुछी गोली किथे लगी थई गोली कोन लगिया चिरो लगवा चिरो अता चापर सा झेड़ो कयो तो न छोरा कोन बचंदो कोन हाने त असुल भी कोन मणदासी
तहाणे ॿाहिरि विढ़ियल चङा आहियो पे घर में ॾंद चक ॾिनव साह खे सुकून तो हुयो न अॼु टई ॿाहिरि घर मां गंजी ॿाहिरि निकितव उहे ई छेड़ा शुरू बाबा बंदूक मूंखे लॻी आहे या तोखे या घतुजीअ खे पटी ॿधल आहे या मुंहिंजीअ खे बाक़ी तो ट्रा ट्रा ठातला थिया सवाइ भाॼाईअ खे ॾेई मलड़ी वरी साॻिया लाटू साॻिया चुक मानी घर में कोन मिलंदई भली वञी मरो मुंहिंजो छा ॿुधी नथो छा उथी मूंखे पंहिंजे माइटनि में छॾे अच कोन छॾींदो साईं बाबा शहर खां मोटी अचे पाणे छॾींदी छोरी नज़ीरा तोखे माठ करे वेहण कोन थो अचे रुगो पई थी जड़ो जड़ो करी मां तूं हिनखे नच अचे बाबो त बाबे खे चौधरी खे मालकन वटि पहुचाइजे चाची सां गॾु मां बि कोन वेंदी साईं तूं छॾाईंदे तूं छो तोखे हिन घर में मानी न मिलंदी आहे छा मां जंहिं ॾींहं खां पणिजी आयो आहियां तव्हांजे दर ते आयो आहियां हा ॿुधाए उहा त मूंखे बि ख़बर आहे त मुंहिंजे माइटनि जो तोखे मुंहुं ई न आहे वणंदो ग़रीब जो आहिनि वीचारा मिलिया अथई न अमीर ॾींहं राति हुननि जे बि मुथ ॾिसजां मां हिनखे सम्झा हिनखे सम्झाए ॾियांसि न छा कंदे हा छा कंदे मारी दे न मार मार न मारी छो नथो मार मूंखे मां थी ॿुधायां तोखे त मार को कीअं आहे वरी छो छिती थी आई हेठि मां मर्दनि जूं चार चार ज़ालूं हूंदियूं आहिनि ऐं उहे बि पाण में भेनरुनि वांगुरु रहंदियूं आहिनि सोनू अञा घर में पहुती न आहे तूं खणी मुल्क मथे ते खयो आहे अम्मा तोखे ख़बर न आहे ये बच्चल जी भेण अथई बच्चल जी केॾियूं बचियल तोखे बंदूकूं आयूं आहिनि जो तुंहिंजा फट ई नथा छुटनि छोरी ॾाढी हण खां कोन थी मुड़ी मुड़स खे वरंदी थी नी छो ख्याल कयांसि कहिड़ी मूंसां चङाई कई थी जो हुनजो ख्याल कयां मां थी चवें चाचे जे अचण खां अॻु में मूंखे पंहिंजे माइटनि ॾे छॾे अच मूंखे पंहिंजे माइटनि ॾे तोखे चयमि न हाँ तोखे चयमि न छॾींदोसां न छॾींदोसां मुंहिंजे बि ॻाल्हि थी मां छॾियो छॾियो नथी मालकी ना है दिलावर मालकी ना है सफा मालकी ना है छा मतलब छो सुमर रहमान ई मुराद त असां जा न उहे त असां गॾु ई आहिनि न कमीसा यार ऐं अॻवान में फ़र्क़ु हूंदो आहे मीर मोहम्मद यार आहे उन सां नाज़ नखरा करे मिड़ई पंहिंजूं ॻाल्हियूं मंझराए वेंदा आहियूं केॾी महिल वरी हुज करे असां खां बि भंगार वहराए वेंदो आहे भला इहो त ॿुधा असांजे मीर मोहम्मद जहिड़ो केरु थींदो न बा इहा ॻाल्हि त आहे सफ़ा माण्हू मखण दिलि जो हीरो आहे हीरो अहिड़ा माण्हू लखनि में हिकु हूंदा आहिनि बाबा मलंग में त नवाब खान जो साह फाथल आहे ॿियो न त मां त चवां थो त नवाब खान इन मलंग जी दुआउनि सां ई त नवाब खान थियो आहे बसि यार दुआ कयोसि ज़ालिमनि जे चंबे में आहे अलाह को उन्हनि जे दिलनि में रहम विझे हू मीर मोहम्मद खे छॾे ॾियनि तो जाबिर खे जहिड़ो आहे सोना साईं जे हिन जे मारण जो हुकुम मिले हा त हिन जो लाश हिते ॾिसी हा हाजी बाबा हुकुम ॾिनो छा जाबिर खान खे खणी अचण जो ये जो हुकुम त राणा मञंदो न आहे सोना साईं राणा पोयनि जो हाणे छा थींदो हिन खे फ़िलहाल कुझु बि न कंदासीं हाजी बाबा जे अचण ताणी राणा हिन जो हाणे करणो छा आहे हिन जो छा करणो आहे इहो हाजी बाबा ई फ़ैसिलो कंदो मां सम्झां थो त नवाब खान तेसी ताईं हिन खे न छॾींदो जेसी ताईं मीर मोहम्मद जो ही ॾस न ॿुधाईंदो सही सम्झो अथई सोना साईं हाजी बाबा मीर मोहम्मद जे मिलण ताणी हिन खे आज़ादु कोन कंदो ऐं जेकॾहिं हिन मीर मोहम्मद खे वापसि न कयो त पोइ अबा सिज अचे लहण वारो थियो आहे इणे खां फोन करे पुछी वठ त हू ईंदो या राति उते ई रहंदो चाची नंढी नुंहं जे लाइ साह तो निकिरे या चाचे जी सिक लगी अथई माई त चुप कर असांखे पंहिंजी तोखे वरी पंहिंजी अबा तूं फोन करे पिणे खां पुछ हीअ पई ॼाड़ी हणंदी मां थोड़ी देर पहिरियों फोन कईमांसि
मोबाइल जो नंबर ही बंद आहे। पुट वरी हाणे फोन करे ॾिसीस मता नंबर खुलियल हुजेस। जी सोनू, घर में काम कई? तोखे इहो ॿुधाइण जे लाइ कॉल कई अथव त सुभाणे हॉस्पिटल वञी करे तुंहिंजे ॿार मां पंहिंजो पाण खे आज़ाद कर। मां मामा खे अगवा करायो आहे। सोनू मूंखे तुंहिंजो कसम। न खण मुंहिंजो कसम। मां अहिड़ो कमु कयो ई न आहे। मूंखे हाणे तुंहिंजे नाले खां ई नफ़रत थी वई आहे। जाहिल इंसान। मूंखे तूं इहो ॿुधाए, पापा तव्हांजे घर आयो या कोन? आयो हुयो। ऐं ॿुध, जेकॾहिं पंहिंजे पीउ जी ज़िंदगी चाहीं थो न त अॼु जो अॼु मामा खे आज़ाद करे छॾ, न त पोइ पंहिंजे पीउ जे कफन जो इंतज़ाम करे छॾजांइ। सोनू बाबा किथे आहे? जल्दी ॿुधाए, किथे आहे बाबा? उहो बाबा वटि हथी को आहे। अरे तो के पत्थर हला न पहुंचे अची मुझे मता करियो। अदा शेरे ए हाल वाले खबर पई शरीफ के गोली के है? या तो खबर आहे चाचे जा माण्हू आहिनि, पर अलाए किथे लिखी वेठा आहिनि, नज़र ई कोन था अचनि। छोराऊ हिकिड़ो कमु त कयो ॾे। कम पादरन खाइण वारो त न आहे न कुझु बि कोन थींदो, सिर्फ़ु रुगो चाचे जाबिर जे घरां चाच लही अचो त चाचो जाबिर घर आहे। चाहे पानी घणी कराईंदो अॻे बि पैसनि जे बदिरां सेबू खां पादर खाराया हुआ। हाँ इन ॼणनि खे सिर्फ़ हिकिड़ो सौ। अरे ॿाहिरि न आयो, जल्दी ॾिसी अचे ॿुधायो। असां चाचे रमज़ान जे घर त हली विया। जल्दी मोटण जी कजो। हिकिड़ो जो 100 रुपया वरी जल्दी अचण जी कजो। हलो हलो अंधो न थी, जल्दी अचो। अदा पहुच तलो चाचे रमज़ान जे घर। न सालू तूं घर वञ, यानी शरीफ़ जी जांच लाइ मां उन्हनि खे हथी को करे थो चवां, पोइ ॾिसूं था सुभाणे ई कंदासीं दमादम मस्त कलंदा। मोहम्मद जेकॾहिं मीर मोहम्मद मूं वटि हुजे हा त मां तोखे ईअं न चवां त मूंखे नोह वापसि कर। मां तोखे ईअं चवां हा त मीर मोहम्मद वटि ऐं नोह मूंखे ॾे। मिंथूं तोखे न कयां हा, नोह बि न मिलंदई ऐं मीर मोहम्मद बि वठंदोसि आहे। नवाब खान नालो आहे मुंहिंजो, नवाब खान। कोन कयई तूं मुंहिंजी इज़त। हाणे तू जाबिर खान जी जहालत पे ॾिस जा। नक में नोड़ी विझी नो बि वठी वेंदो साईं, क़यामत ताईं कोन ठहंदो साईं। ज़िंदा रहंदे त रहंदे न। राणा अॼोको ॾींहुं हिनखे ज़िंदा रखो। जे सम्झी वञे त ठीकु आहे, जे न सम्झे त पोइ संदसि मर्ज़ी। चप्पन में छा ॾिना थी मुंहिंजी? हाँ वॾा वॾा टहक ॾे न, मुंहिंजी त मन जी मुराद पूरी थी। वाह तू छॾ हिनखे, पंहिंजे पीउ जे लाइ सोच। छा सोचां? किथां ॻोल्हियां मीर मोहम्मद खे जो हुनखे घर पहुचाए बाबा खे आज़ाद कराए छा? अब्बा पिणे त मीर मोहम्मद खे अगवा कोन कयो आहे न। कंहिं बि अगवा न आहे कयो। तोखे बाबा जे अकुल जी ख़बर न आहे छा? सालो खे घणा ॾींहं लिकायो आई। जेकॾहिं ईअं आहे त पिणे अकेले खे त अगवा कोन करे विया हूंदा न, पिणे जे दोस्तनि खे बि ख़बर हूंदी। बाबा जा दोस्त वरी एतिरा भला आहिनि जो मूंखे ॿुधाईंदा। चाची रमज़ान ऐं रहमान जी ख़बर पई त कीअं अगवा थिया, कीअं मोटिया। ज़रूर इहो कमु बि त बाबा ई करायो हूंदो न। ॾाढो सुठो थियो, अलाह कंदो चाची जाबिर खेर सां मोटी ईंदो। बाक़ी ने सोनू मां त मुंहिंजे अलाह साईं जान छॾाई। तूं ख़ुशियूं कर न, मिठे भत जो देगड़ो चाढ़। बदबख्त औरत। वो तूं आई
नवाब खान जी मिल्कियत हथन मां जो हली वई हाणे तो तड़पी बाकी या सोनड़ू तो एडी सोणी काने जेते भवर था भुलजन छोकरी हाणे वात न असांखे कुछ सोचण दे छा सोचींदी मां बाबा त मुंहिंजी ज़िंदगी बर्बाद करे छॾी बाबा इहो ॼाणी वाणी कयो आहे कि सोनो खे मूंखां नफ़रत थी वञे पुछ पंहिंजी मां खां त तुंहिंजे पोयां कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो वो तो तेसी ताईं ॻाल्हियूं कंदो न जेसी ताईं ख़बर न हुयसि त सोनू केरु आहे उहो राज़ी न हुजे न त नवाब खान जे घर ई कोन वञे पुट जहिड़ो बि अथई पीउ त अथई न थोरी एतिरी ख़बर लहे त नवाब खान किथे खणाए वियो रहिजी वेंदी ख़बर परेशान न थी शेर पुट जाबिर खान जो मूं मौज़ू रखे निंदण को समझी पे मरीदा है वो एक मुझे दिल से लिखल है तमाम थोरो वक्त रहियो आहे जॾहिं जाबिर खान पंहिंजो कंध मुंहिंजे कदमनि ते रखी रहंदो पंहिंजे कयल गुनाह ऐं ग़लतियुनि ते रहंदो चाचा रमज़ान घटि में घटि रहमान त चाचे रमज़ान जो कंध कोन झुकाए सघंदो बस पुट मूं बि कंहिंजी अमानत में ख़यानत कई छा अधिराणी कंहिं ॿिए खे ॾिनल शेर पुट ही वॾो किस्सो आहे हिकु हादसो आहे ज़िंदगी रही त ॿिए दफ़े तोखे ज़रूरु ॿुधाईंदुसि ऐं ज़िंदगी जा ज़ख़्म केतिरा गहरा हुया जेके अञा ताईं भॼी न आहिनि सघिया मनु दे ख़बर केर कोने शेर जाबिर खान के वडेरे कैद करायो आहे हा घर में सफा मातम लगो पतन असल मथे के हथ बैठा हा वो गाल पा कन त मीर मोहम्मद जी खबर है बख्शो के हुंदई खबर थई मीर मोहम्मद उहो थई जिको असा का गोजा पैसा खटे तव्हां मीर मोहम्मद के सुञाणो था हा हा चंगी तरह सुञाणास वो सफा चरियो आ हा भा एतरो चरियो आ जो असा का 20000 शर्त खटी गडे जी गोय में उहे असा के वापस करे छी मनो हमू मुखे मीर मोहम्मद बोले जो ए मो बा मीर मोहम्मद गोले जूस तो के रहमान गोले नोसी तो रुपयो दिनो करण तो तुम्हारी जाले से वो संगे रामोचड़ा है न जो नलिंगन मासूर कोन तो वने अता मनु शेर साकेड़ा है साबन अच्छा सब जो सवेर निकलना जी किथे ने किथे गोले वठना जी से मनु या तव्हां जे मुंह मथा मेहरबानी थींदी ठीक आ तो के इहो भी पतो लगाए दीदासी शरीफ के बंदूक के है यो मानू मां पाण गोले लहंदस सिर्फ रुगो बख्शू वारन मां मुखे को हिकड़ो हथ अचे मीर मोहम्मद लभी पंदो शरीफ के बंदूक हणाइण वारो गोले लहंदस मनु अच्छा तो पाण हलू ए चाचा रमजान तू भी गाल के सामने कजे ये समझो मीर मोहम्मद मुझो बच्चो आहे ओ मिनट ता कयूं चाचा रमजान खमू हल चाचा मां भाण हलां तो अल्लाह जो आसरो जाबिर साबित छा तो कर चाहिए तू एतरो नेक ऐं शरीफ इंसान है मां किरल कमीनो कम वक्त इंसान आया पर तू तो मुठस मानुसी ॾेखार हो तो थे मेरो मोटी वेंदो हर बुरे इंसान जो नतीजो बुरो थींदो आहे जे जाबिर खान न रहियो न त पाण ॻोठ हली रहंदासीं न राणी सगोठ न ऐं हा मां जाबिर खान खे ईअं बेगुनाह मरण न ॾींदुसि छा तूं जाबिर खान खे मरण न ॾींदे इन जे करे जो तुंहिंजी भेण जो मुड़ुसु आहे न राणी मूंखे तोड़े जो इहा ख़बर आहे त जाबिर तुंहिंजे ई मुंहिंजे खून जो प्यासो आहे पोइ बि मां संदसि ज़िंदगी बचाई